मूंखे इहो त ॿुधाए कहिड़ियूं मां तोखे बंदूकूं हयूं ना जो ज़ुल्म जी तो ॻाल्हि करी छा कयो त अॼु मथो ज़ुल्म मां ये जेको पीउ खे अधु मुंहुं करे कुटियो अथई न्याणीअ खे बेगुनाह मारियो अथई इहो ज़ुल्म न आहे त छा आहे? मीरा खे पंहिंजे वात पादर हणाया आहिनि वात हणंदी त पादर खाईंदी न। मुंहिंजी बक त तोखे चङी तरह ॿुधण में अचे थी। बाक़ी जेका भॼाई सॼो ॾींहुं बड़बड़ कंदी आहे उन महिल बोड़ो थी वेंदो आहे। मां पढ़ियल आहियां तॾहिं बि अञा ताईं मां मोबाइल न आहे वरिती। तूं कुंवारी थी बि सॼी राति फोन कन ते रखी वेठी आहीं पोइ तोखे छा अञा गुलाम छॾे ॾींदो? जंहिं महिल ॾिस त मोबाइल जो तानो पई थी हणी अंदर में सड़ी कोयलो थी वई आहे। मां चवाई तो बस कर एतिरा पादर हया त माए कोई बि नथी मिले वात हणंदी त वरी पादर हणंदो साए। निफागा शर्म कर कुछ और न्याणी भीड़ सा तो मातड़ी ये मेहमान है अज हिन घर में आए सुभाणे पंहिंजे घर हली वेंदी चंडा अरे कुछ त एहसास कर निफागा ज़ाल जे चवण ते अची घर में सुख पिटाए छॾिया थी। साल जो चमचो बणजी वे चमचो भेण जी मां जी पीउ जी बदुआ खां ड्रिंग पंहिंजी क़यामत